अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठूर वाला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत जी घणी भलाई मिली आहे। कंहिंखे घणी भलाई मिली आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत जी घणी भलाई मिली आहे। हर सिट मां ख़ुलूस बेसादगी ऐं गहराई बखेड़ी सूंहं सम्झ। हर सिट मां ख़ुलूस बेसादगी ऐं गहराई बखेड़ी सूंहं सम्झ। रंगारंग एहसासनि सां चिमटार लफ़्ज़नि जो सुहिणो सटाव माला में भरियल आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत जी घणी भलाई मिली आहे। अनोखा मुनफ़र्द ख़्याल मौज़ू करे नवाण ॾियण में शऊर ऐं सम्झ। अनोखा मुनफ़र्द ख़्याल मौज़ून करे नवाण ॾियण में शऊर ऐं सम्झ। सद सुड उजरो घणे खां घणो कामयाबु थियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत जी घणी भलाई मिली आहे। अनोखो चल तरंग समा आवाज़ नवाण नरवार सूंहं सां सिंगारियल। अनोखो चल तरंग समा आवाज़ नवाण नरवार सूंहं सां सिंगारियल। मुख़्तलिफ़ फ़ननि जे उसूलनि जी इर्तिका जी रोशनी सुहिणी सुलझणी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत जी घणी भलाई मिली आहे। अदब नवाज़ इल्म दोस्ती मुख़लिसाना तावन शफ़ाफ़ ऐं पुख़्तगी लिखत बहितरीन वणंदड़। अदब नवाज़ इल्म दोस्ती मुख़लिसाना तावन शफ़ाफ़ ऐं पुख़्तगी लिखत बहितरीन वणंदड़। आम फ़हम सम्झ ॼाणप दानाई सुहिणी सोच आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत खे घणी भलाई मिली आहे। जिनखे जे इल्म जी प्यास जी उञ उजाइण सां बहितर ख़ुशी ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। जिनखे जे इल्म जी प्यास जी उञ उजाइण सां बहितर ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। सालियो कोशिश में रोज़ बरोज़ इज़ाफ़ो करण जो इरादो तहक़ीक़ ऐं तहरीर जो को नओं अंदाज़ पेश कयो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत खे घणी भलाई मिली आहे। उमंगनि ख़्यालनि वीचारनि ऐं मुशाहिदनि ऐं ज़िंदगीअ जे तजुर्बनि जो अक्स नुमाया नज़र अचणु। उमंगनि ख़्यालनि वीचारनि ऐं मुशाहिदनि ऐं ज़िंदगीअ जे तजुर्बनि जो अक्स नुमाया नज़र अचणु। ज़रूरी मालूमात नफ़ीस जज़्बनि जो इज़हार अनेक मंदर बैज़िते फज़ीलत आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जंहिंखे या सम्झ हिकमत मिली आहे या फज़ीलत खे घणी भलाई मिली आहे।